नाज़रीन ते तव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। मलीर में पुलिस कार्रवाई थी आहे। रेंजर्स ते हमले में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिकु फ़रार थी वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार में अब्दुल लतीफ़, बख़्त अली ऐं साजिद शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि अक्टूबर महीने में कोईकोट वेझो गश्त कंदड़ रेंजर्स अहलकारनि ते फायरिंग कई हुई। जवाबदारनि जी फायरिंग जे नतीजे में हिकु रेंजर्स अहलकार शहीद ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। पुलिस जो वधीक चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, रोक रक़म, मोटरसाइकिल ऐं फुरथियल रक्षा हथ कयो वियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे आहियूं। मलीर में पुलिस कार्रवाई कई आहे। रेंजर्स जे हमले में मुलविस 3 मुबैना जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिकु फ़रार थी वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में अब्दुल लतीफ़, बख़्त अली ऐं साजिद शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि अक्टूबर महीने में कोईकोट वेझो गश्त कंदड़ रेंजर्स अहलकारनि ते फायरिंग कई हुई। जवाबदारनि जी फायरिंग जे नतीजे में हिकु रेंजर्स अहलकार शहीद ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। पुलिस वधीक ॿुधायो त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, रोक रक़म, मोटरसाइकिल ऐं फुरथियल रक्षा हथ कयो वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे आहियूं। मलीर में पुलिस कार्रवाई थी आहे। रेंजर्स जे हमले में मुलविस 3 मुबैना जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिकु ॼणो फ़रार थी वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में अब्दुल लतीफ़, बख़्त अली ऐं साजिद शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि अक्टूबर महीने में कोईकोट वेझो गश्ती कंदड़ रेंजर्स अहलकारनि ते फायरिंग कई हुई। जवाबदारनि जी फायरिंग जे नतीजे में हिकु रेंजर्स अहलकार शहीद ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो हो। पुलिस वधीक ॿुधायो त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, रोक रक़म, मोटरसाइकिल ऐं फुरथियल रक्षा हथ कयो वियो आहे।